रईस डॉन साहब साहब त तव्हांखे न चऊं तव्हां कमु अहिड़ो कुदो था कयो शागिर्दनि खे कापी था पहुचायो तक़रीबन घणनि सालनि खां इहो कमु कयो पिया नंढे हूंदे खां वठी हाणे मां तोखे ॿुधायां मां 5 दर्जे खां वठी करे 5 दर्जे खां वठी मूंखे उस्ताद हुयो प्राइमरी जो वरी मां कापी कयां पियो हुनमें उस्ताद प्राइमरी जो हुन मूंखे कन खां वठी करे ॿाहिरि उछलायो सही कीअं हुन सही कीअं मां उन ॾींहुं क़ैद करे छॾियो मां जो हाणे पुटु पाकिस्तान में हर छोकिरे खे कापी कराईंदो कापी कल्चर जेको आम कयो आहे उहो मां कयो आहे रईस डॉन कयो आहे दरियुनि ते बि चढ़ी वेंदा भितियुनि ते बि चढ़ी वेंदा भितियुनि ते दरवाड़े माण्हू चवंदा किरड़ी जो पुटु छा आहे तूं हाणे वाचे चाढ़ियो मां भित ईअं चढ़ी वियो अच्छा पुलिस बि तव्हांखे कुझु नथी चए पुलिस त सख़्ती हूंदी आहे ॾाढी हाणे पुलिस पकड़ी नथी असांखे उहे न बजे थी वाइडर वांगे असां हिते किरड़ी जा पुट थी करे मथे हे जेको तव्हांजो जेको इहो आहे स्पाइडरमैन हाणे असांखां मुतासिर थी करे स्पाइडरमैन थियो आहे तव्हांजा वार उहे लॻनि था की स्पाइडर वांगुरु पुलिस बि तव्हांखे कुझु नथी चए कुझु बि अहिड़ो शीशो टेबल हुजे मां हिन ते बि चढ़ी वञा भली सिधो हुजे कहिड़ो बिल्डिंग हुजे कहिड़ो स्कूल हुजे VIP स्कूल हुजे असांखे ॿुधायो कापी तव्हांजो चवण आहे त तव्हां सहूलियतकार आहियो सोशल वर्कर आहियो असां सोशल वर्कर हाणे इहे सुभाणे ऑफिसर थींदा असांखे दुआ बुआ कंदा पोइ उन्हनि जो जेको मुस्तक़बिल तबाह थिए थो अॻिते जेका उन्हनि सां मसइला थियनि था उहे हाणे छा जा मसइला अॼु ताईं कोन थियो आहे सॼा जेके बि ऑफिसर इहे सभु 8-9 दर्जा सही तरीक़े सां पढ़िया बाक़ी कापी कल्चर असांजो आहे न पोइ तव्हां हिन महिल ताईं चौथो ॾींहुं थियो आहे असांजी सरदार शाह खे असां न आया उहो त छापा हणंदो थो वते स्कूलनि ते हाणे हेॾो पूरो पाकिस्तान पूरो सिंध लॻो पियो आहे सरदार शाह हिकिड़े कोने में वञे थो बाक़ी पूरो सिंध पहिरीं जो पाछो लॻो पियो आहे पूरो सिंध पहिरीं जो पाछो जेको जर ते जागे थो हाणे कापी करायूं था माण्हू ख़ुशी था मां तोखे ॿुधायां त हर छोकिरो जेको आहे दुआयूं ॾींदो आहे मूंखे अच्छा हाणे हिकिड़े मज़े जी ॻाल्हि थो ॿुधायां तोखे अॼु ताईं जेके छोकिरा जिन खे मां कापी करायो सभु फिरनि था अच्छा हाणे मां चयो तव्हांखे छा थियो आहे उन ॾींहुं त दुआ कंदा तव्हां जेको आहे सोचाए कापी वापी करा यार असांखे रईस डॉन तुंहिंजो नालो हाणे पिटनि था तव्हांखे हाणे बदो हाणे तूं असां छा कहिड़ो कया हाणे मां चयो अचिणो हुयो पाकिस्तान में अहिड़ा ॾींहं अचिणा हुया जो हिते माण्हुनि खे जेको कॉम्पिटेंट माण्हू आहे हुनजा ॾींहं कापी मां बि हुनखे मना कयो कापी न कयो न तूं रईस डॉन बाक़ी छा जो भई ठीकु आहे असांखे पैसो खपे पियो माना पाण त न पढ़ियो ॿियनि खे बि कापी कराए करे उन्हनि खे बि तबाह था कयो हाणे असां हुनखे मिंथ में नथा कयूं उहो पंहिंजो पाण था अचनि असांखे मिंथ था करो हाणे रईस डॉन तूं यार असांजो पंहिंजो आहे असांजो तूं भाउ आहे असांजो कापी कर अच्छा कंदा कीअं आहियो जॾहिं त 144 कलम लॻल हूंदो आहे मुख़्तलिफ़ शहर में जिते जिते इम्तिहान हलनि था फोटोस्टेट जूं मशीनूं बि बंदि हूंदियूं आहिनि पोइ तव्हांखे केरु ठाहे ॾींदो आहे मवाद जेको तव्हां पहुचाईंदा आहियो शागिर्द हाणे इहो हाणे खुफ़िया ॻाल्हि न ॿुधाईंदासीं इहो असांजो जेको आहे न इहो सोर्स हूंदो आहे हाणे सोर्स तोखे ॿुधाए करे तूं एंकर तव्हां ॾिंगा सुवाल कंदा एंकर सोर्स न ॿुधायो तव्हां कहिड़ो साफ़ इहो मसइलो आहे असांजो पंहिंजो कमु आहे हुनजो सोर्स ॿुधाईंदा सुभाणे सभिनी खे मारायूं कंप्यूटर वंप्यूटर वारा सभिनी खे मारायूं आहे ॿिया हिकिड़ो कापी हिन खे मां कराईंदुमि कापी बिल्कुलु चंडो हुयो सिर्फ़ु तो मुझे मुस्तक़बिल तबाह कयो तो अरे तुझे मुस्तक़बिल हुयो केड़ो जो मां तबाह कयो तू पहिरो ही तबाह थियल तुझे तो शक्ल में तबाही लिखियल आहे हिनखे बि तव्हां कापी पहुचाईंदो तव्हां कापी पहुचाईंदो ही 6 दर्जे खां वठी मूंखे कापी कराईंदो आयो आहे अच्छा हिन मुंहिंजो मुस्तक़बिल तबाह कयो आहे 6 दर्जे खां मां इंटर पास आहियो पर मूंखे ABC बि कोन थी अचे 6 दर्जे खां वठी मां हिनखे मैट्रिक ताईं इंटर ताईं हिनखे मां कापी करायो आहे मुंहिंजो शुक्रिया अदा कर तूं जो तोखे डिग्री मिली आहे इंटर जो डिग्री आहे उन सां हालत बि ॾिसो न इंटर जी डिग्री त अथसि ABC बि चए थो कोन थी अचे मूंखे हाणे पाण मां हिनखे चओ पढ़ ट्यूशन बि मुस्तक़बिल तबाह कयो आहे तूं हिते छा थो करीं छा थो तुंहिंजे पीउ सां इंटरव्यू थो कयां तुंहिंजे बाबे सां हिते छा थो करे लाइव कॉल ते ॾिसो असां अरे मां तोखे अहिड़ा ठोशाड़ंदुमि तूं हिते अची प्रोग्राम में अची वियो असांखे ख़बर न रईस डॉन वेठो आहे रईस डॉन लाइव कॉल ते ॾिसो कहिड़ा जी अस्सलाम वालेकुम ठीकु ठाक केरु आहे असां गुलाब शोर में जी मुनीरा माशर छा चवणु चाहींदा स्कूल में छोला खपाईंदो आम ॾींहंनि में हाणे छोला उहो असां मोकल जे ॾींहं में खपाईंदा अच्छा हाणे उहो बहानो हूंदो आहे बहानो 5 मिंट जो खेल हूंदो आहे पोइ वरी असांखे दीवारनि ते किरणी वॻे असांखे ॾिसंदे तूं असां केरु टपा अच्छा अच्छा वॾी महिरबानी साईं ॿुधायो त छोला विकिणंदा आहियो ॾेखारण जे लाइ पोइ वरी अंदरूनी तव्हांजो कमु इहो आहे माण्हुनि खे कापी पहुचाईंदा आहियो शागिर्दनि खे
अच्छा सिर्फ़ु छोकिरनि खे पहुचाईंदा हो या छोकिरियुनि खे गर्ल्स कॉलेज में वेंदा हो गर्ल्स स्कूल में? हाणे सभिनी खे जेको चए भाई असां नियाणी आहे हुनखे कापी कराइणो आहे पर छोकिरी जेको आहे कापी ॾिठो हूंदी आहे उहो पाण कापी चवंदा असां कापी न खपे असां पढ़ंदा आहियूं हे छोरा जेके सॼो ॾींहुं मोबाइल जे कट हिन खे ख़बर ई न आहे हे जेको माण्हू अथव हिनखे मां हिकु दफ़ो कापी करे मैट्रिक में मां हिनखे जेको 6 चैप्टर जा जेको लिखी ॾिना हिनखे मुख़्तलिफ़ अच्छा मां चई जेको 6 नंबर तो आहे इहो कुंज में हणंदो ऐं जेको हीउ जेको 5 नंबर आहे उनखे तूं हिते विझी छॾ जेको आहे टोपी जे हेठो लिखा हिनखे उहो हिनजो टोपी जे हेठो हुयो ऐं जेको मां जेको टियों आहे उनखे जेको आहे हेठि पाचे में हण जोराबे में उहो जोराबे में विझी ऐं जो जेको आहे चोथों हिन में हण अहिड़े क़िस्म जा ॿियो मां सॼो लिस्ट ठाहे की हिन मां जेब में मां जेब काथे हथी करे हिन अॻे जेब में रखी छॾियो उन अॻे खीसा हाणे पासे रख अॻे हुन जेब में रखी छॾियो पोइ चेक करण वारा ईंदा न मास्टर जेके एक्सटर्नल ईंदा इहे एक्सटर्नल एच में वेंदा आहिनि उहा आहे चेक करण जो हुनखे हे पर्ची सॼो खसी वियो लिस्ट पोइ मज़े जो हुजे न अच्छा पोइ जग वारो चैप्टर पहिरें नंबर ते लिखी आयो 6 नंबर वारो पहिरें नंबर ते ख़बर एतिरी बि ख़बर न पई पए एतिरी बि ख़बर न ख़ुदा जी मार पए तव्हां पढ़ो हिन मुंहिंजो मुस्तक़बिल तबाह कयो हुन ॾींहं खां वठी तव्हां असांजो प्रोग्राम तबाह न कयो लाइव कॉल वठण ॾियो जी अस्सलाम वालेकुम जी साईं केरु असां गॾु लाभ शोर में जी ज़ाहिद चन्ना साहब छा चवणु चाहींदे अच्छा 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 हाँ साईं इहो असां घुरायो आहे हिनखे वॾी मुश्किल सां ऐं हिन जो चहिरो बेनकाब कंदासीं अॼु त हीअ आहे उहो शख़्स जेको कापी पहुचाए थो शागिर्दनि खे हाणे तूं भली चहिरो बेनकाब कर असां कंहिंखे पकड़नि नथा ॾियूं असांखे 11 कॉलेजनि जा प्रिंसिपल ॻोल्हनि था पिया त इहो हिनखे हथु करे ॾियो हिनखे हथु करे ॾियो हाणे असांजे गोली वांगे आयासीं गोली वांगे हीअं कारतूस उछलायासीं या भॻासीं अच्छा इन एवज़ तव्हांखे भॼी वेंदो आहे इहो इन एवज़ तुंहिंजो मुस्तक़बिल आहे केतिरो एतिरो मिली जेतिरो भूत था तुंहिंजो हाणे तूं सुभाणे DCPC थी वेई आहे को माण्हू तोसां टी थो तूं सुभाणे SP थी थो माण्हू टी थो सुठो त तूं पटियालो नथो लॻे जान ख़तरे में विझी करे ऐं पहुचायो था कापी शागिर्दनि ताईं उन्हनि जो त मुस्तक़बिल तबाह थिए थो तव्हांखे मिले छा थो हिन जे एवज़ कुझु पैसा मिलनि था हाणे हिन जे एवज़ असांखे हिकिड़ो त दुआ मिले थो शागिर्द जेको आहे राज वेही करे दुआ त कोन थी मिले फ़िलहाल त बदुआ थो बीठो था हाणे जे थो ज़माने को हिनखे डिग्री बिग्री मिली हो ॿार रुले पियो इंटरव्यू वठंदा आहिनि डिग्री वारा इंटरव्यू ॾेई असांखे टेस्ट थींदी आहे हुनमें ही ख़बर ई न आहे हे जो कारतूस ते गुज़ारो आहे रुगो कारतूस हे सभु कारतूस आहिनि ये सब कार विवेड़े करने के लिए आक्सीन में लिखा है को कॉलर में कोन में नियंग में लिखा है अच्छा मुख्तलिफ खीसा सोचण में खीसा हणी तो हाणे त जदीद सिस्टम अची वियो आहे जेको WhatsApp ग्रुप ठाहे करे हुन ते पेपर आउट थो थी वञे पोइ मोबाइल बि शागिर्द अंदरि खणी था वञनि हुन ते हाणे हाणे त मोबाइल जोर थी हाणे 3-4 मोबाइल पिया आहिनि हाणे 3 मोबाइल ऐं तो टकाए तो फोटो कढी करे WhatsApp कर डल थी तो वञे हुनखे मिले असांजा 500 रुपया मिली था वञनि अच्छा जे वटि मोबाइल फोन जे अंदरि सहूलियत न आहे हुनखे तव्हां कापी पाण था पहुचायो पाण पुॼायो त कापी हुनखे अच्छा ब्रेक वठूं थोरो प्रोग्राम वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ चेकिंग वेकिंग लॻो पिया हाणे अॼुकल्ह त पुलिस रेंजर सॼो नथो पिया पर ते रेस्टो ईअं पकड़े थो कंहिंखे पकड़ नथो ॾे हलो 212 माण्हू था ॾिसनि मौजूदु मां चवंदो हिन को भलो शागिर्द सुठो आहे त शागिर्द न आहे शागिर्द त हुयो पर जो शक्ल सुठो थियो इहे थी वियो ख़राबु अच्छा सुभाणे ऑफिसर थिए केरु हुनजो एतबार कंदो ऑफिसर कीअं थींदो कापी करे करे एंट्री टेस्ट नथो ॾेई हाणे सघे थी था वञनि माण्हू यार थी था वञनि अमीन बलोच बि ॾिसई थो अमीन बलोच हाणे ख़बर आहे अमीन बलोच लिहारी करे हा लेवा जो भी शौक़ीन आहे हाणे सॼो असांजो रुॻो मां हिकु दफ़ो काफ़ी भित ते चढ़ियो वञा पियो किरड़ी वांगे अच्छा हाणे उते अची थो वञे इहो लेवा जो इहो सुज़ुकी गुज़रे पियो हुन में हले त आबिद राज जो गानो इहो लेवा का मां उते डस करे किरी पियो उते जो हथु छॾे करे ईअं कयो लेवा डस हेठि अॼु अञा ताईं चेन में सूर
ये 2 साल पहिरियों जो ॻाल्हि आहे। बाक़ी हेड़नि जो कापी त कराए, हेड़े जो मुस्तक़बिल तबाह त असां पाण हथ सां कंदासीं न। जो शक्ल ॾिस, न स्टूडेंट लॻे थो, कुझु लॻे थो। इहो इहो गानो चओ बि थो। हा इहो हलाइजो, इहो गानो चो ठाहियो आहे मां हिन ते। ये हाणे जो गानो ठाहियो आहे असां कापी ते रुगो जो जेको आहे सो हा रोईंदो हलियो चवंदो वञे तूं मुस्तक़बिल तबाह कयो, मां तोखे न छॾींदुमि। अब्दुल्ला भला बि ॾिसे थो। हाणे ब्रेक जल्दी ख़तमु हूंदो आहे, असांखे वञिणो आहे किथे त ठाहिणा आहिनि असांखे पेपर जो कारतूस ठाहिणा। कारतूस ठाहिणा आहिनि असांखे। तव्हां पाण पढ़ियल त न आहियो, तव्हां कारतूस कीअं ठाहींदव? हाणे 5 दर्जा पढ़ियल असां ओड़े जे 5 दर्जा पढ़ियल हाणे यार मैट्रिक जो हाल ॾिस मैट्रिक हारे जी। हिदायतुल्लाह अबड़ो बि ॾिसे थो, अमानुल्लाह खान। दोस्तो कहिड़े शहर मां कहिड़े मुल्क मां तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो बि असांखे ज़रूरु ॿुधायो। जी दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो लाफ शोर लाइव। ऐं अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो शख़्स आयल आहे जेको कापी पहुचाईंदो आहे मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ सेंटर्स ते वञी करे, ऐं उनजे एवज़ ही पैसा बि न वठंदो आहे, सिर्फ़ु दुआऊं वठंदो आहे। मोहम्मद उर्स बमरेको, ज़ेडे भट्ट, बख्तुल्ला बलोच, फज़ीर रहमान इटली मां ॾिसी रहियो आहे। लव फ्रॉम मिलन इटली, मिलान इटली। साहिल महेरी, इसरार हुर सांगड़ खां, नईम सुमरो, मां बि ॾिसां थो अलाए किथां नईम सुमरो। फ़हीम गुलखासगिरी राधण सिटी खां, फ़हीम गुलखासगिरी राधण सिटी खां ॾिसे थो। राधण में बि असां आया हुआसीं वाक़ई। फिदा मीराणी, सांगड़ से इसरार निज़ामाणी, माजिद हुसैनी, आयशा मुर्क ॾिसे पई मुंहिंजी नंढड़ी उर्स बमरेको। वॾी महिरबानी आयशा तव्हांजी, तव्हां बि ॾिसो पिया। वसीम अहमद बलोच, RD समेजो बि ॾिसे थो साईं। RD समेजो असांजो तमामु पुराणो दोस्त, ऐं हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो कैमरामैन आहे। ऐं हाणे त बाक़ाइदे हुनजे दर जा कुता बि कीमो था खाइनि RD समेजो जा। सखर खां वठी असांजो दोस्त आहे RD समेजो, रहीमदास समेजो। ऐं चए थो RD समेजो त इन रईस डोन खे पादर हणो वठी करे। बसि हिनखे साईं सरदार शाह जे हवाले कयूंसि था, जेको असांजे तालीम जो वज़ीर आहे। वकास यासीन फुलजी स्टेशन खां, अमानुल्लाह खान, सलाम संगत, साजिद हुसैन फ्राम शिकारपुर, नवीद अहमद घोड़ो बि ॾिसे थो। सवरणा माण्हू ॾिसंदा बाक़ाइदे। गुलाम मुस्तफ़ा झतियाल, अब्बासी मज़हर, कलोड़ो, मुहर्रम अली बिलाली, अमनुल्ला खोखर, अदील हसन तुनियो, गुटको कढेसि चवे थो अदील हसन तुनियो जे। RD समेजो पन्नो अकिल जो, फ़ैदा मीराणी पूछे थो। हा साईं, हा। कादिर बख़्श सहतो, कापी कल्चर खे हथी ॾियण वारा अनसरनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे। बिल्कुलु कादिर बख़्श सहतो साहिबु, असां बि तव्हां सां मुतफ़िक़ आहियूं हिन ॻाल्हि सां, पर जॾहिं थिए क़दम खणिजे। वकार फ्राम मदीना मुनव्वरा, बाबर अंसारी सचल ॻोठ खां, अकबर ब्रह्माणी सऊदी अरब जिद्दा खां, माजिद हुसैन नाइस लव फ्राम दादू, मियां ज़ामिन अब्बास कलोड़ो इस्लामाबाद खां ॾिसी रहियो आहे। ऐं प्लीज़ प्ले बैकग्राउंड सॉन्ग इन एडिशन पापा कहते हैं।
बड़ा नाम करेगा। अच्छा, बेटा हमारा सच्चा जब्बार बुर्रो, करेगा, मुनीर अली सुमरो, अब्दुल रज़ाक लोलाई घोटकी खां, वही करेगा। आमिर अली हैदराबाद खां, आदिल हसन तुनियो चए थो इल्यूजन 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 विधाइण असां हिन खे मथे में इल्यूजन्स आदिल। ऐं रिज़वान सुमरो जो छा हाल वाला बा। आदिल हसन तुनियो साईं असांजो क्रिएटिव डायरेक्टर आहे, एनिमेटर आहे, तमामु ज़बरदस्त ग्राफिक डिज़ाइनर आहे। अॼु महिरबानी बा आदिल हसन तुनियो इल्यूजन्स ते कयोसि वाह इल्यूजन्स। हिन दफ़े त 218 खां टपी वई क्रासी माण्हू। अॻु में फोटू छॾियमि न मां, हाणे ॾिस न 206 200 थी आहे। अरे सही आहे, फोटो सही वेठो। हा फ्रेम बनो। अरे ॿुधा सही तरीक़े सां रख खे लाइट वाइट ना अचे 10 9। अरे हिकिड़ो मिंट मां हिनखे कापी मोकिलियो फोटो करे। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लाभ शोर में ॿारनि सां मुस्तक़बिल सां खेॾंदड़, उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह कंदड़ रईस डॉन असां वटि मौजूदु आहे, जेको पाण त न पढ़ियो हाणे ॿियनि खे कापी कराए करे ऐं उन्हनि जो बि मुस्तक़बिल तबाह थो करे। इहो छा जवाबु ॻोल्हियो था, छा था कयो? हिकिड़ो मिंट करे व्हाट्सअप करिणो आहे यार। हिकु गानो बि तव्हां ठाहियो आहे? तव्हांखे थो चए तो मुस्तक़बिल तबाह कयो आहे मुंहिंजो। अरे तूं हल तो मुस्तक़बिल मुंहिंजो मुस्तक़बिल हिन तबाह कयो आहे। हिन जे मां चाचे खे पढ़ायो, अच्छा हिन जे मामे खे पढ़ायो। उन कीअं पढ़ायो? तव्हां त पाण न पढ़ियल हुयो। अरे मां ही कापी करायो न इहो कारतूस मां तोखे ॾिसी रहियो कापी करायो पढ़ायो त न। हिते बि हिकिड़े मिंट छा ॾिसी रहंदी? छा? तूं रेस्ट डाउन खे छा ॾिसी रहंदो? हिन जो चाचे खे मां पढ़ा ऑफिसर लॻो पियो आहे। तो मुंहिंजो मुस्तक़बिल तबाह अरे कयो आहे। तुंहिंजे पीउ खे ॻोठ जो रहिस लॻो पियो आहे, त हिन जो जेको चाचो हिकिड़ो नाज़िम लॻो पियो आहे। ॻाल्हि ॿुधो तव्हां, तव्हांखे कोई सम्झाइण वारो न आहे कोई, मतिलबु त हीअ न कबो आहे, ख़राबु कमु आहे। मां हिकिड़ो तव्हां ॻाल्हि ॿुधायो, जेको मां न पढ़ियो आहियां त मां सभिनी जी कापी कराईंदुमि। ॿियनि खे बि न पढ़नि। हाणे उस्ताद खे ख़बर पवंदी केतिरे बि 100 आहे। हाणे असांखे मूंखे 5 दर्जे में कन कोड करे ॿाहिरि कढी छॾियो उस्ताद। हाणे मां सभिनी जी कापी कराईंदो, सभिनी जी। उन उस्ताद त सही कयो न, त तव्हां कापी पा कयो, तव्हांखे ज़ाहिर पकिड़े उन जी मायत करे छॾियो। मां चयो हाणे सभिनी जी कापी कराइणी आहे, हाणे जेके वणे मूंखे पकिड़े। पर तव्हांखे ख़बर आहे त हिन सां केॾो नुक़सानु थींदो आहे असांजे सिंध जे शागिर्दनि जो। उहे जॾहिं मथे वञनि था कमीशन जो इम्तिहान ॾियणु या एंट्री टेस्ट ॾियणु, त उते उन्हनि खे कुझु अचे ई कोन थो, छो जो उहे कापी करे करे पास थिया आहिनि। अड़े मां तोखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अड़े सुभाणे डिग्री मिली वेंदी, सोर्स लॻायो डिग्री विग्री तव्हांखे मिली वेंदो। सोर्स लॻाए पंहिंजी नौकिरी वठो। कोन थी मिले सोर्स वोर्स त नौकिरी। हाणे हाणे कॉम्पिटिशन जो दौरु लॻो पियो आहे। जॾहिं असांजा सिंध जे ॿियनि शहरनि जा शागिर्द ही कापी करे वॾनि शहरनि में अचनि था या ॿाहिरि मुल्क लाइ अप्लाई कनि था, त उते उन्हनि खे लाइ वॾी मुश्किल थो थी वञे, इम्तिहान ॾियणु मुश्किल थी थो वञे। उहे कापी ते हिरियल आहिनि, जॾहिं हिते अची उहे एग्ज़ाम ॾियनि था नथा ॾेई सघनि अंग्रेज़ी में। हिकिड़ो मिंट यार, छोरे खे कापी मोकिलिणो आहे। हिकु त असांखे चैप्टर एतिरा हुन में अचनि था, ख़बर नथी पए भई यार माण्हू जेको आहे साल में घटि में घटि 2 सालनि जो हिकिड़ो साॻियो ई क़िस्म जो हुजे कापी। हिकिड़ो मिंट हिन मोबाइल ते आहे, हाली फोटो कढी मोकिलियो था व्हाट्सएप ते। हे मां तोखे करायां थो।
भले न हले असां हेरिस मस्त रिच लाइव कॉल आहे प्रोग्राम म्यूजिक बंदि थी वियो पोइ बि डांस थो करे यार हाणे जी अस्सलाम वालेकुम जी सर केरु आहे असांखे लाभ शोर में रसूल बख्श उजण किथां अरे हे कहिड़ो कापी शिकारपुर खां जी छा चवणु चाहींदो साईं अच्छा हाणे हेरिस शिकारपुर खां हे शिकारपुर खां कापी शिकारपुर बि चए थो मां कापी कराइण ईंदो आहियां। हेरिस हे नालो लिखियो पियो हेरिस हे शिकारपुर जो हे हाणे करायो हेरिस जी हेरिस लिखियो पियो आहे अच्छा माना तव्हां हिनखे हायर करणु था चाहियो होॾे शिकारपुर जे लाइ बि अच्छा तव्हां व्हाट्सअप नंबर मोकिलियो मां तव्हांखे तो मोकिलिया व्हाट्सअप ते अॼुकल्ह दौर लॻो पिया व्हाट्सअप जो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे बसि तव्हां घबरायो न नंबर तव्हांखे मिली थो वञे तव्हां फ़ोन कई बाबा बिज़नेस लॻो पियो आहे असांजो अॼुकल्ह मां शुरू में जेको ॿ टे साल जेको आहे फ्री में कापी सम्झो अच्छा जेको बोर्ड मां पेपर आउट थिए थो उहो कीअं थो थिए उहो बि तव्हां करायो सोर्स आहे उहो तव्हांखे नथा ॿुधायूं इन जे करे मूंखे 11 कॉलेजनि जा प्रिंसिपल ॻोल्हनि था पिया पेपर बि आउट कराईंदा वरी पोइ पहुचाईंदा कोन शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो नाज़रीन जॾहिं अहिड़ा माण्हू हूंदा ऐं हिननि खे काई बि शर्मिंदगी नथी थिए तव्हां हिनखे ॾिसो था त अञा ख़ुशि थो थिए डांस थो करे पंहिंजे हिन ख़ुदि अमल ते जेको हीउ कापी पहुचाए थो शागिर्दनि खे बि इहो सोचणु घुरिजे त असां जेको हीउ सहूलियतकार आहे असांजो या पाण खे सोशल वर्कर कापी मोकिलियो हिकु तव्हांजे भले में न आहे हिकु तव्हांजो सॼणु कोन आहे तव्हांजी दुश्मनी व्हाट्सअप ते मां तोसां ॻाल्हायां थो तूं कापी तो फोटो मोकिले छॾियो आहे हा हिनजो गौर कर थोरो हाणे इहो तोखे ख़बर छा में आस्तीन में लिखाइणो आहे हा जोराब में पकड़ हाणे आस्तीन में न हुजे त पोइ बगल में हणी वञ बगल में अंदरे पासे चोले जे बगल में ठीकु आहे त तव्हां ते बि इहो लाज़िम आहे जेके शागिर्द अगरि ॾिसनि था त जेकॾहिं तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल संवारण था चाहियो त महिरबानी करे कापीअ खां नफ़रत कयो कापी कल्चर खां छो जो इन जे करे असांजी पूरी क़ौम बि बदनाम थिए थी त हीअ माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु कापी करे पास थींदा आहिनि हिननि वटि का बि तालीम न आहे इन जे करे पाण खे अहल साबित करण जे लाइ पाण पढ़ो ऐं पढ़ायो ॿियनि खे बि ग्रुप स्टडी कयो ऐं कापीअ खां नफ़रत कयो इहा नकल जेका आहे अॻिते हली तव्हांजे लाइ वॾो मसइलो पैदा कंदी ऐं अहिड़नि किरदारनि खे तव्हां वाखो कयो पुलिस जे हथां पकड़ाए वस वारनि खे बि चवंदासीं जेके इहे कापी पहुचाइण वारा आहिनि या कापी कराइण वारा आहिनि अॻ में उन्हनि ते हथु विझे त असांखे इजाज़त सेल्फी थी वञे तोसां ख़बर त पए त तव्हां सां सेल्फी कढंदो काॾे कापी